महशर में सरदार मुझी पारत थई अल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाह में हजार मुझी पारत थई महशर में सरदार मुझी मिठो प्यारो सुनो नालो आका जो मिठो प्यारो सुनो नालो मदनीअ जो मिठो प्यारो अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए चार रेडियो न्यूज़ ऐं आवां वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। दिलदार चांडियो जी तबलीग कुरान सुन्नत जे गैर सियासी आलमगीर तहरीक दावत इस्लामी जे इंतज़ाम हेठि हलंदड़ दीनी दरसगाह मदरसतुल मदीना ॻोठ पीर पर शामी हर साल जीअं हिन साल बि 12 शागिर्दनि क़ुरान पाक जो हिफ्ज़ पूरो कयो। उन सिलसिले में संदन दस्तारबंदी जो शानदार जलसो मुनक़िद कयो वियो, जंहिंमें केतिरनि ई आलमनि हाफ़िज़नि क़ारियुनि ऐं मुअज़्ज़िज़िन शिरकत कई। जलसे जी सदारत दरगाह पीर ज़ाकिर जे सजादा नशीन सैयद पीर सैयद मोहम्मद मुनीर शाहजन कई, जॾहिं त ख़ुसूसी शिरकत लाइ दरगाह अलाहाबाद मातली शरीफ़ जे सजादा नशीन अलामा करमुल्लाह दिलबर साईं जन हुआ। 12 शागिर्दनि जी दस्तारबंदीअ जा वर मुख़्तलिफ़ उलमा कराम ऐं गादी नशीननि खां ॾियारिया विया। जलसे ख़िताब कंदे दिलबर साईं चयो त क़ुरान पाक खे यादि करण जो फ़ाइदो उहो बि आहे त क़यामत जॾहिं अल्लाह पाक जल शानहू हाफ़िज़ खे हुकुम फरमाईंदो त दुनिया में तो आम माण्हू खे क़ुरान ॿुधायो, अॼु मूं अल्लाह खे क़ुरान पढ़ी ॿुधा। हिन उहो चयो त क़ुरान पाक खे यादि करण जो पहिरियों उस्ताद हुज़ूर सरवर कायनात हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आहिनि। जेको इल्मु उस्ताद वटि हूंदो आहे उहो ई शागिर्द खे मुंतक़िल कंदो आहे। उन मौक़े ते क़ुरान पाक पढ़ाईंदड़ उस्तादनि हर हिकु कारी मोहम्मद जुमन तारी, कारी मुराद अली सोलंगी, कारी आरफ अली ऐं कारी नासिर नवाज़ खे शागिर्दनि जे वालिदैन पारां हार पिण पाराया विया। जन शागिर्दनि क़ुरान पाक हिफ्ज़ कयो उन्हनि में हाफ़िज़ अहमद रज़ा मलक, हाफ़िज़ सजाद अली महर, हाफ़िज़ सोहेल अहमद गंभीर, हाफ़िज़ राशिद अली चांडियो, हाफ़िज़ अब्दुल अज़ीज़ महर, हाफ़िज़ गुलाम फरीद डायरी, हाफ़िज़ बरकत अली चांडियो, हाफ़िज़ अमानुल्लाह महर, हाफ़िज़ काशिफ अली खोखर, हाफ़िज़ ज़ोएब हुसैन महर, हाफ़िज़ कुर्बान अली बिरोही ऐं हाफ़िज़ शाहनवाज़ बिरोही शामिल आहिनि। HR रेडियो न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR रेडियो न्यूज़।